समझो। ऐ मुझा दोस्त जे कदे खोट जे तरफ तवज्जो ॾिनई यार मुझो माल खुटी रहियो आ मूं त लख विधो हो वधण घुर्जे खुटी छो रहियो आ जे इहो तसव्वुर करे ऐं ख्याल कंदे त पाण ई ॼाणे वधण शुरू थी वेंदो। छो उहा खोट वारी शइ तोखे नज़र ईंदी। इहो खाट लॻे किथां थो जॾहिं खाट बंद कंदे मुझा दोस्त अज़ीज त हो खुटण बंद थी वेंदो वधण शुरू थी वेंदो। हा मुझा मिठड़ा त हीअ तुंहिंजी जेका ज़िंदगी आ हे जेका तुंहिंजी ज़िंदगी आ हे तुंहिंजे अमड़ जे पेट मां निकिरण खां पोइ इहा खुटी रही आ। जे खोट जे तरफ़ तवज्जो कयई त मुंहिंजो हर ईंदड़ ॾींहुं कबर जे वेझो आ दुनिया जे वेझो नाहे। हर ईंदड़ ॾींहुं तुंहिंजो कबर जे वेझो आ। हर अचण वारी घड़ी तुंहिंजी कबर जे वेझो आ। जॾहिं न तो इन खोट ॾे तवज्जो शुरू कयो ऑटोमेटिक तुंहिंजे अंदर में अल्लाह जो खौफ पैदा थींदो। ऑटोमेटिक तुझे अंदर में इश्क़े मुस्तफा पैदा थींदो। ऑटोमेटिक तुझे अंदर में कबर जो डप पैदा थींदो। ऑटोमेटिक तुझे अंदर में अजीब ख्याल ईंदा त यार हाणे ॾींहं खुटन पिया ऐं मुझे मदीने जे घोट फरमायो मुझे आका करीम फरमायो छो त जॾहिं इहे ॻाल्हियूं तुंहिंजे ज़हन में ईंदियूं तोखां गुनाह कोन थींदो तोखां कूड़ कोन लॻंदो तोखां धोखो कोन थींदो तूं ॿ नंबरी कोन कंदे। मुझे आका फरमायो त जेको इंसान धोखो न करे जेको इंसान कूड़ न हणे जेको इंसान ॿ नंबरी न करे जेको इंसान कंहिंखे तकलीफ़ न ॾे उहो नेकियूं कंदो आ मुंहिंजो रब उन जे उम्र में इज़ाफ़ो कंदो। ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर नौजवान। जे कदहिं चाही थो त न खोट मां जान छॾाया वाध जे तरफ़ अचां त पोइ यार इन खोट ॾे तवज्जो कर। हे जेके ज़िंदगी जा ॾींहं तुंहिंजा मुंहिंजा गुज़रन पिया इन ज़िंदगी जे ॾींहनि ॾे निहार दुनिया ॾे निहार। अॻु में जेको कमु महीननि में थींदो हो अॼु उहो हफ़्तनि में थिए पियो। ॻाल्हाया था महीननि वारो कमु हफ़्तनि में थिए पियो हफ़्तनि वारो कमु ॾींहनि में थिए पियो ॾींहनि वारो कमु पहरनि में थिए पियो पहरनि वारो कमु कलाकनि में पियो थिए कलाकनि वारो मिंटनि में पियो थिए। अञा बि तुंहिंजी अखि कान थी खुले। हज़रत इज़राइल सोणे खे कंहिं चयो हो न त मुंहिंजा सोणा इज़राइल मां सां यारी रख। हदीस क़ुरान जी ॻाल्हि न आहे पर हिकिड़ी हिकायत आहे सम्झाणीअ जे नियत सां। हज़रत इज़राइल खे कंहिं चयो त पाण यारी रखूं चई हा यारी रखूं था चई पोइ यार जो कम होंदो आ। सोना इज़राइल जॾहिं न मूं ॾे अची अल्लाह जो हुकुम खणी ॿ टे ॾींहं थोरो अॻु में इतला ॾेई छॾिजां त मां तयार नी करे वठां। जी हा ईअं ई थींदो। जेॾी महिल हमराह जो टाइम पूरो थी आयो हज़रत इज़राइल जे मथां बीठो उथी घणई नाटक कयई चई यार ॻाल्हि ॿुध तुंहिंजो मूंसां वाइदो जो थियल हो त जॾहिं तुंहिंजो टाइम ईंदो मां तोखे अॻु में इतला ॾींदुसि छा तूं बि वाइदे जी खिलाफ़ वर्ज़ी चई मां त वाइदे जी खिलाफ़ वर्ज़ी कोन कई आहे। चई पोइ इतला कोन ॾिनई चई इतला त मूं तोखे ॾिनो चई किथे चई ॿुधई कोन त कल्ह अदो वलीदाद वियो हलियो टियों ॾींहुं अदो फरीद वियो हलियो चौथों ॾींहुं अदो अब्दुल्लाह वियो मुंहिंजो न्यापो इहो ई आहे न कल्ह हुन वटि टियों ॾींहुं हुन वटि नेठ तो वटि बि अचण जी तयारी त करणी आहे। ऐं मुसलमान अखियूं खोल अखियूं खोल। ही ॾिसी पियो त हू वियो छा थियुसि यार चङो भलो हाणे वियो पेट में सूर थियुसि वियो हलियो अदाई हाणे खिलंदो वियो अटैक थियुसि वियो हलियो। बेॾोही आहे बेॾोही आहे पाण ते ॾोह कोन हणींदो आहे। मुसब्बबुल असबाब सबबन जो बनाईंदड़ा बहानो कोई न कोई थींदो आ। हकीकी अमर उन ज़ात जो थींदो आ। उन अमर जे पहुचण खां अॻु में इंशाअल्लाह ताला जे अखड़ियूं खोले वठंदे त खुदा कंदो नुक़सान में कोन वेंदे। ही चल फल जो मकान थई ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज ही उहा घड़ियूं थई हिते उहे घड़ियूं थई। हिकिड़े बादशाह तबलीग कया या न कया हिकिड़े बादशाह महल ठहरायो उन महल जे अंदर दुनिया जी हर रंगीनी रखी। कुकड़न जे शौकीनन ला कुकड़ रखिया कुत्तन जे शौकीनन ला कुत्ता रखिया औरतुन जे शौकीनन ला भलियूं भलियूं औरतूं हर किस्म जूं शयूं रखी करे बादशाह ऐलान कयो हेॾहूं बि हिकिड़ो दरड़ो ठहराई महल जो होॾहूं बि हिकिड़ो दरड़ो ठहराई। ऐलान कयो बादशाह त जेको 5 कलाकनि में हिन मुंहिंजे महल खे घुमी हुन पासे पहुचंदो हे महल सॼो उन जे हवाले करे छॾींदुसि।
छा ऐलान कराई गालायो नंढड़ा बार त मासूम ओए सुभान अल्लाह चवंदा तहां बुधायो छा ऐलान कयई 5 कलाकनि में हिन महल के जेको घुमी हुन पासे निकरंदो उनखे महल इनाम में मिलंदो पर जे 5 कलाकनि को वधीक टाइम वरतो त अगे दर ते जिंदान यानी जेल ठहियो पयो हो जे हिन काल कोठड़ीअ में सॼी जिंदगी गुजारींदो ऐलान थी वयो शौकीन महल जा त घणई पर अग्यां जिंदान भी सुजे पयो अकुल वारे चयो मुंहिंजी आॾो कहिड़ी वॾी देर आ बादशाह मां वेंदुस हलिया पुट हमराह जीअं जो अंदर वयो थोड़ो हलियो कुकड़न जो शौकीन हो कुकड़न जा नस्ल हिक खो हिक बीठा हुनखे ॾिठई हमराह गुम थियो 5 कलाक छा 10 कलाक लगी विया होॾो जेॾी महिल निकितो त टाइम पूरो थियो हल पुट जेल में को ॿियो आयो कुतड़न जो शौकीन हुयो अजीब अजीब कुतड़ा बीठा होया नस्ल जा कुतड़ा बीठा होया को घोड़न जो शौकीन को औरतुन जो शौकीन को गुलन जो शौकीन हर किस्म जो को मुंहिंजा दोस्त हर किस्म जूं शयूं उते पयूं हो सब को ईंदो वञे देर कंदो वञे जिंदान में पवंदो वञे हिकिड़ो नौजवान आयो ऐं बादशाह मां भी वञण थो चाहियां बादशाह चयो तुंहिंजी जवानी आहे अञा नंढी उम्र थई ओडा ॾिसी तो राज जिंदान में पया हन चवे तो बादशाह हा भले इहे जिंदान में हुजन इहे जिंदान जेल आया होया माहे तुझो महल खरीद करण आयो हा मां वेंदुस तवज्जह कर मुझा दोस्त बादशाह चयो नौजवान ही वरी सोच मुखे रहम थो अचे जी बादशाह मुखे इजाजत मिले जी तोखे इजाजत आ नौजवान अल्लाह अकबर जो नारो हणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद पाक जो नजरानो पढ़ी करे इन दरवाजे खो जो निकतो अञा 2 कलाक भी कोन गुजरिया त नौजवान नारो हणी हुन दरवाजे खां निकरी पयो जडे निकतो जी बादशाह देर न कर महल मुझे हवाले कर बादशाह चयो मां वायदे जो पाबंद हां महल तुझे हवाले कया थो मगर उन खां पहिरीं तमाम जिंदान वारा मानू जेल वारा मानू कढी करे हिकड़े के बिहारे वयो जे स्टेज ते वेठा हो ते खबर तोखे 5 कलाक मिलियल होया तो देर छो कई जे बादशाह बाहिस कुकड़न जो शौकीन अंदर कुकड़ा हिक खो हिक मुखे टाइम जी खबर कान पई टाइम गुजरी वयो बे चयो मां घोड़न जो शौकीन मां घोड़न में सुख थी वयस टे चयो मां उठन जो शौकीन वगैरह 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 आखिर में उन नौजवान जो वारो आयो बादशाह जो दे खबर तू जल्द में किए निकते जे ओ बादशाह हिनन जे सोच में ऐ मुझे सोच में फर्क हुयो मां पहिरी तय करे निकतो हुस त मुखे जदे ही बंगलो वठणो आ त बंगले जे शैन सा मुझो केड़ो वास्तो आ जदे बंगलो मुखे मिली विंदो जी अंदर थिस जेका शय दिसां पियो मां कंध हेठ पियो कया जेका शय दिसां पियो कंध हेठ पियो कया निहारियाई कहने को न पयो छो मुझी मंजिल हुई बंगलो हासिल करण मां सोचो ही बंगलो मुखे तदह मिलंदो जडे हिनन शयन दे न निहारींदुस जडे बंगलो मिली विंदो त हे शयूं त ऑटोमेटिक मुझू थी विंदियूं ऐं बादशाह मां इन करे कहंदे निहारियो ही कोन इन करे मंजिल ते पहुची वियो हाणे बंगलो मुझे हवाले करे छॾियो गाल नंढड़ी जेकॾहिं समझाइण चाहियां त बादशाह केरा चो मुझो मालिक बादशाह केरा चो मुझो मालिक ए दुनिया चाहे ओहो महला इन में हर रंगीनी मौजूद आ लेकिन मुझो रब चवे थो त जेकॾहिं हिन दरवाजे खो यानी अम्मड़ जे दरवाजे खो आए कबर जो दरवाजो अॻियां खुलियो पियो थे कबर जो दरवाजो अग्या खुलियो पयो थई जेकॾहिं इन विचे पीरियड में हेदे होदे न निहारियई सलामती सा टाइम मुकर्रर 5 कलाक यानी जेका खुदा जिंदगी मुकर्रर कई थे वा जिंदगी भी तुझी मुकर्रर थियल उन में भी का कमी कोताही कान थई जेकॾहिं इन टाइम जे अंदर सलामती सा इन कबर वारे दर ते पहुचने त हियो दुनिया जो मजो छाहे जहिड़ी दुनिया में अगर औरतुन जो शौकीन है हिते त औरतू कुछ भी ना है जन्नत में रब तुझला हूरू इंतजार में करी छड़ी
अगर दुनिया जे जह भी शौकी नहीं शैन जो उन खां वधीक मुझे रब अल्लाह फरमातो वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब। रब चवे तो मु दुनिया खां वधीक सुहिणी शयूं तुंहिंजे लाइ रखियूं हन। ऐं मुंहिंजा दोस्त हाणे मर्ज़ी तुंहिंजी आहे। चवी त हिते क़ुरान जी आयत अल्लाहु इंदहु हुस्नुल मआब। मुझे बेनियाज रब फरमायो सब कुछ दुनिया में मां पैदा कयो थई। घोड़ा, सोन, चांदियूं, सुहिणियूं औरतूं, सुहिणियूं शयूं सब कुछ रब चवे थो मूं पैदा कयूं थई। पर इहो ॿुधाई थो त इन्हनि खां वधीक अञा तुंहिंजे लाइ अजर मां अल्लाह वटि मौजूद थई। इन्हनि खां वधीक अजर आहे मां अल्लाह वटि। पर उन्हनि जे लाइ जेको इन रंगीननि में पाण खे न रंगींदो, इन जंहिं मक़सद जे लाइ मां अल्लाह तोखे मोकिलियो आहे, जेकॾहिं उन मक़सद खे आॾो रखी करे पंहिंजे ज़िंदगी जो सफ़र जारी रखंदे त तुंहिंजे लाइ उहा मंज़िल आसान थींदी। क़ुरान जे अॻी आयत में मुंहिंजे मदीने जे मीर इन मंज़िल खे आसान करण जे लाइ फरमायो कुल औ नब्बिउकुम बिखैरिम मिन ज़ालिकुम लिल्लज़ीना तक़ौ इंद रब्बिहिम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अन्हार खालिदीन फीहा व अज़वाजुम मुतहहरतुन व रिदवानुम मिनल्लाहि वल्लाहु बसीरुम बिल इबाद। मुझे रब पंहिंजे महबूब खे फरमायो ओ मुझा मुस्तफा ये पाक लबड़ा खोल। मुझा पीरी पाक लबड़ा खोले मुझे बानड़न के पंहिंजे दीवानन के बुधाए त मां मुस्तफा इन दुनिया जे सभिनी शयुनि खां अचो त तव्हांखे भलो ॾस ॾियां, भली शइ ॿुधायूं। कुल हबीब चवीन ओ नब्बिउकुम बिखैरिम मिन ज़ालिकुम। हिन दुनिया जे सभिनी शयुनि खां अचो त मां मुस्तफा तव्हांखे सुहिणो ॾस ॾियां। कहिड़ो? लिल्लज़ीना तक़ौ। अचो अल्लाह जो खौफ दिल में रखी जिंदगी गुजारियो। इंद रब्बिहिम, छो त जेको दुनिया में खौफ सां जिंदगी गुजारींदो आहे अल्लाह जे दरबार में उन जे लाइ जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार। अहिड़ी रब मुझे तुझे ला जन्नत तैयार करे छड़ी आ जंहिंजे हेठों नहरूं वहंदियूं खालिदीन फीहा। अल्लाह जो कुरान पढ़ मुसलमान। रब चयो साल जे ला न, 2 सालन जे ला न। हिते त मुसाफिर थी आयो आ पर उते मुसाफिर न हुंदे, उते मालिक करे रहाईंदो मैं। खालिदीन फीहा, हमेशा जे ला उन जन्नत में रहाईंदो मैं। व अज़वाजुम मुतहहरा, अहिड़ियूं पाकीज़ा ज़ालूं ॾेई छॾींदो मैं। व रिदवानुम मिनल्लाह, अल्लाह जी रज़ा तोखे नसीब थी वेंदी। जुमले में मोटी करे चवां, एक ही नुक्ते ने मुहर्रम को मुजरिम बना दिया, मुजरिम को मुहर्रम बना दिया। ऐ मुझा दोस्त अजीज तवज्जो कर, ख्याल रख। हाने जिंदगी जो फैसलो मुझा यार तोखे करणो आ त हिन दुनिया जे रंगीनीअ में पाण खे रंगी थो या यार जे कुर्ब में को कदम अॻिते वधाई थो। मर्ज़ी तुंहिंजी आ। इन करे मां लतीफ़ सरकार जा जेके उथंदे शेर चया हुया हाणे ॻाल्हि करे बस कयम। हाणे इन सॼी ॻाल्हि जो निचोड़ लतीफ़ जे इन 2 शेरनि में मौजूद आ। वरी दुहराया तो सुहिणे लतीफ़ जा शेर दुहराए करे मां मंज़िल अॻिते तो वधायां। लतीफ़ फरमायो जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया तमो छद चमा जे भाई जोगी थिया
तमो छद तमाम गोला जे गोलन जा तन जो बिती गुलाम गोला जे गोलन जा तन जो बिती गुलाम तन्नागा तुझो नाम यार लिख जे लाहूतिन में यार जो तो गुलाम थी पर यार जे यारन जो भी गुलाम थी उन यार जे यारन जो भी गुलाम थी। लतीफ सरकार तो फरमाए ओ मुझे मदीने वाले मीर जा दीवाना मुझे महबूब जे बचरन जो दीवानो थी मुझे मुस्तफा जे सहाबा जो दीवानो थी ताबईन तबा ताबईन जो दीवानो थी औलिया अल्लाह सा इश्क जो नातो गंढ तत जो नालो यार जे गुलामन में लिख जीवन जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया संग सबे छदे विसरी वञ सभिनी खे इएं कोन थींदो आहे त हीअं बुझे जी हज़रत साहब सोचींदो आहे मौलाना साहब हलवो भी हुजे मुर्गी भी हुजे बकर भी हुजे हीअं भी हुजे वज़न भी मुंहिंजो 80-90 kg हुजे अचां त माशाअल्लाह ख़बर पए त मालिकनि जो सुठो तातियल आहे हुजां बि अहिड़ो ऐं आशिक बि हुजां हे ॿई ॻाल्हियूं गॾु कोन हलंदियूं बई गालियों गॾु कोन हलंदियूं सुणा जेकॾहिं चाही थो त आशिक थियणो आहे त सुकाए पाण खे जेसिताईं सुकाईंदे न तेसिताईं सुञाणंदे की माफ़ कजो अल्लाह ताला रहम फरम मता का मुखा कंहिंजी दिल आज़ारी थी हुजे फ़कीर माण्हू आहे जे भाई जोगी थिया त संग सभेई छॾ ओडो थी अलफ जे मन मी मसा गदे ओडो थी अलफ जे ओडो थी गाला गाला छा थो लतीफ चयो ओडो थी अलिफ चाहे जो अल्लाह अलिफ चाहे अल्लाह लतीफ सरकार जा मौलाना साहब अल्लाह जे वलियन के जे शेरो शायरी के बैत समझण वारा हकीकत दे त निहार सोने लतीफ सरकार केडो न प्यारो दर्स दींदे फरमायो आ मुजो मालिक तो सा गद्दा रुगी तू पाण के गद कर तू चोरी कंदो आ तने भी मुझो मालिक तो सा गद्दा तू नाइंसाफी कंदो आ तने भी मुझो मालिक तो सा गद्दा तू गुनाह कंदो आ तने भी मुझो मालिक तो सा गद्दा इबादत कंदो आ तने भी मुझो मालिक तो सा गद्दा मुझो मालिक तो सा गद्दा पर सोच त तू कदे तो पाण के मालिक सा गद करी मालिक जहते सा गद्दा पर मालिक सा को गद्दा मालिक जहते सा गद्दा पर मालिक सा को गद्दा जेको मालिक सा गद्दा ओ सद में दीदो सदा जेको मालिक सा गद्दा ओ सद में दीदो सदा ओ कीअं सद में सद दींदो आ हे रुगी हथड़ा खणदो आ अञा दुआ पूरी कोन कंदो आ मालिक अगे ही कबूल करे छडींदो आ अजीज़ाने मन या निशानी सबूता त जेको मालिक सा गद्दा उनखे सद में मिलंदो सदा जे भाई जोगी थिया त संग मिले छडे ओडो थी अलफ जे मन मी मसी गदे यानी अल्लाह जे करीब थियण लाइ ये दिल मुझे मुस्तफा जे दरबार में दई याद रखी चल मुझा दोस्त अजीज सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात का सवा खुदा कदे भी मिलण वारो नागे मता भुलजी पयो हुजी जे कदे यकीन नथो अचे जे कदे यकीन नथो अचे सादन जुमलन में इश्क जी गाल चई वञा तू जे कदे चवी थो समझी थो त मुखे कुरान पढ़ण सा रब मिलंदो मुखे नमाज पढ़ण सा रब
रब मिलंदो, जे चवी थो त ज़कात ॾियण सां रब मिलंदो, हज करण सां रब मिलंदो, रोज़ा रखण सां रब मिलंदो। मां तोखे चवां थो, लतीफ तोखे चवे थो त रब तोखे मिलंदो ज़रूर, मगर दरे मुस्तफ़ा तां मिलंदो। तू चवी थो निमाज़ में मिलंदो, लतीफ चवे दरे मुस्तफ़ा ते मिलंदो। तू चवी हज ज़कात में मिलंदो, लतीफ चवे दरे मुस्तफ़ा ते मिलंदो। तू चवी खैर खैरात में मिलंदो, लतीफ चवे त दरे मुस्तफ़ा ते मिलंदो। छो न इन गुजारत खे टोड़े गाल के खोले कयां, पंहिंजे अंदर मां झाती पाए। जेकॾहिं तुंहिंजी दिल पकी थी बीठी आ त हिते हिते यार मिलंदो, दरे मुस्तफ़ा जी ज़रूरत ना। अगर तू निमाज़ी है तो निमाज मां मुझे मुस्तफ़ा जे सुन्नत के परे करे पो निमाज पढ़ी देखार। गाल समझ में कोन आए, गाल वडी करे विस, पर तोखे समझ में कोन आए। जे कदे समझी तो त निमाज में रब मिलंदो, निमाज पढ़ण सा रब मिलंदो। मुझे मुस्तफ़ा करीम जे दर ता कोन मिलंदो त खुदा जे वास्ते पंहिंजे निमाज मां मुझे मुस्तफ़ा जे सुन्नत के परे करे पो निमाज पढ़ो, ॾिस त रब मिले थो या नथो मिले। जे कदे चवी थो त क़ुरान करीम पढ़ण सा रब मिलंदो, क़ुरान करीम सुन्नत मुस्तफ़ा यानी तिलावत मुस्तफ़ा के बाहर कढ़ी करे कहीं बे अंदाज सा तिलावत करे, ॾिस त खबर पइजी वजे। अज़ीज़ा ने मन इन तमाम सवालन जो जवाब इन हिकड़े जवाब में मिलंदो। हिकड़ो मुरीद पंहिंजे मुर्शिद वट आयो, मुझा साईं साल मेहनत कई थम, कुछ मेहरबानी करे दियो। पाण फरमायो गज मिली वियो थे, न मुझा साईं ये पे न वठो, ये पन्नो वठो, मुखे लिखी दियो। बुजुर्ग चयो पक्की गाल हा, चवे तो सही पक्की गाल हा। मुर्शिद लिखी ॾिनुस हिक, छा लिखी ॾिनई से गाल हा फ़कीर, छा लिखी ॾिनई हिक लिखी ॾिनई। वेही करे चे साल गुज़ारियो यार हिक ॾिनो, वरी कंहिं बे अल्लाह वारे वट वयो, चवे तो सही मुझे मुर्शिदन वट साल गुज़ारियम, हे हिक मिलियो आ, भला तव्हां भी को कुर्ब कयो। उन बुजुर्ग अॻियों सॼे पासे बुड़ी ॾेई छॾी, हिक मां 10 थी वया। चे वाह 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 वाह, मुर्शिद वट साल गुज़ारियम हिक मिलियो, इते ॾींहं गुज़ारियम 9 मिली वया। अञा जुस्तजू वधी, तड़प ऐं तलब वधी, कंहिं टे अल्लाह वारे वट वयो, हकीकत बयान कंदो वयो। उन बुजुर्ग वरी अॻियां हिक लिखी ॾिनो, 10 मां 100 थी वयो। वींदो वयो बुड़ी लगंदी वई, वींदो वयो बुड़ी लगंदी वई। ता त बुड़िन हली हली करे हिक मां करोड़ अरब खरबन ते पहुंची वई। दिल में ख्याल कई त मुझे मुर्शिदन वट जिंदगी गुजारियम, हिक मिलियो, हिते केॾो रंग लगी वयो। मोटी आयो, मुर्शिदन जे अॻियां अर्ज कई, पन्नो भी सागियो, पेन भी सागी, मुझा साईं तव्हां वट साल गुजारियम, रुगी हिक मिलियो, बाकी त ॾिसो 10 100 1000 10,000 लख 10 लख करोड़ वधाईंदो वधाईंदो वयो। मुर्शिद ॿुधंदा रहिया, आख़िर में मुर्की करे पाण फरमायो, बचड़ा इहो पनड़ो त औरते कर। जॾहिं मुरीद पनड़ो औरते कयो, मुर्शिदन कैंची खणी पंहिंजो जेको हिक लिखियल हो उनखे कटे वरतो। पाण फरमायो भला असांजो हिक असांखे ॾे, बाकी ही करोड़ गॾु खणी वञ। जॾहिं मुर्शिदन हिक कटियो, हीअं जो पने खे ॾिसे, बुड़ियूं त सभई मौजूद, पर मक़सद कोई कोन रहियो। ऐं मुसलमान